بسم الله الرحمن الرحيم قال
अल्लाह तबारक व तआला जनी अपनी दूर दराज तो आए उनका सुनी शिया पायो जेकी दरे हुसैन के दामन खणी आया मौला उन्हनि दामन पंहिंजी बारगाह बाली मजलिस अराकीन अंजुमन मौला इन्हनि जा वेहा ता क़यामत ताईं आबाद जेके मरीज़ आहिनि मौला उन्हनि खे शिफ़ाए खुली उन्हनि जे सदके मौला मूंखे बि शिफ़ाए खुली दुआउनि जो दर्रा आयत जेकी उन्वान में रखी आहे उन बीबी जे शान में आयत नाज़िल थी आहे जेकी मर्कज़ अहल बैत जंहिं सुबुह खां वठी न ॻाल्हायो आहे उहो हाणे ॻाल्हाईंदो छो त ही क़दीम तॾहिं अज़ादारनि जा तॾहिं तव्हांजे अबे ॾाॾे बि हिन दर तां घुरिया हुआ जेके तव्हां वेठा हो उन्ही बि मालिकनि जी मर्ज़ीअ सां उन्हनि जे दुआउनि सां आयो लिहाज़ा उन्हनि क़दीमी तॾनि ते वेठल क़दीमी अज़ादारनि जे इहो जुमिलो थो चवां हर शइ खे
के मटीरियल में ठाए आदम के मिट्टी में उठाई जिनन के बाह में उठाई के नूर में उठाई लेकिन सैयदा के मटीरियल ते बहस न कई सजो ॾींहुं वेठो आहीं जुमलो गंढ ॿधी रही सैयदा जे मटीरियल ते बहस न कई सिर्फ चई ऐ मुंहिंजा रसूल मां तोखे फातिमा अता कई सैयदा अता कया मां फातिमा तोखे अता कया बीबी अता है हर बीबी अता है अता क्यों तारीख पढ़ो तफसीर पढ़ो तो इन्ना आतैना क जेको न क यो ज़मीर इन्ना आतैना क माना मुखातिब अॻियों हिकु वेठो आहे उन्हे खे अल्लाह थो चए ऐं इहो जेको आहे मिसाल किताब हुजे हाज़ा किताब ये किताब कंहिंजी आहे सभु कंहिंखे सम्झाइणो आहे न कंहिंजी आहे खैर के कम में ओबा सुतई ये कंहिंजी किताब आहे ई किताब क हिकिड़ो अॻियों वेठो आहे उनखे थो चवां किताब क ये तुंहिंजी किताब वाहिद मुखातिब जे लाइ ईंदो आहे तूं अॻियों वेठो आहे चवां थो किताब क तुंहिंजी किताब अल्लाह रसूल के चई रहियो ता एतबार कयो त अॼु मां जहिड़ो पाण खे ख़ुशि थो सम्झो सुभान अल्लाह अल्लाह पाक नबी के चई रहियो आहे इन्ना आतैनाक ये रसूल मां तोखे अता कया ऐं असां बि सलाम में चवंदा आहियूं अस्सलामु अलैका अय्युहन नबी व रहमतुल्लाहि व बरकातहू ईअं नथो मञे इन ॻाल्हि खे मुंहिंजो मोहम्मद हर नमाज़ीअ जे ॼो हाज़िर बि आहे नाज़िर बि आहे तोखे फातिमा अता कई जेके नवा दोस्त आया हो उन्हनि जे लाइ मां मज़मून जनाब इस्माईल जी नस्ल जनाब इस्माईल जी नस्ल बिन इलाक़नि में आबाद थी यमन में ऐं मक्के घणा राहिब थी विया बाबा शागिर्द जो गुस्साईंदो त भला दुनिया केतिरा ॾींहं गुस्साईंदो उन में मास्टर जो कहिड़ो कसूर आहे उहे सभु त कोन ईंदसि न हाणे जे हेॾे होॾे ख़्यालु कंदे त पोइ तकरीर सम्झ में न अचे त पोइ मौलवीअ जो कहिड़ो कसूर आहे ॿिनि इलाइक़नि में रहाश वधीक थिया इस्माईल जी औलाद राहिब थींदा विया राहिब माना तारिक दुनिया माल छॾ
माल छॾींदा विया पोयरनि में वेंदो हुयो असां राहे पऊं बसि इबादत गाह इहो माल कठे थींदो ख़ुराक जे हथ में आयो जुमलो तो पढ़ा ख़ुराक जे हथ में आयो ख़ुराक खे ॿधियूं हिक हाला बी खदीजतुल कुबरा तारीख याद न थई त को कसीदा कीअं थो समझे हिक हाला बी खदीजतुल कुबरा हाला जो इंतकाल थी वियो सॼी अच्छा ख़ुराक जो बि इंतकाल थी वियो सॼी दौलत आई खदीजतुल कुबरा वटि मर्ज़ीअ सां पढ़ायो अथनि त मर्ज़ीअ सां सॼी दौलत आई ख़ुराक वटि ख़ुराक जो इंतकाल सॼी दौलत आई खदीजतुल कुबरा वटि केतिरी दौलत हुई एतरी दौलत बुजुर्ग पढ़ंदा हा जो जंहिं दौलत जे छांव में वेही 70 उठ ओकर वराईंदा खदीजतुल कुबरा जी दौलत हाणे सभिनी खे ॾिसी छॾियो मुंहिंजा सरकार बि एतिराम वेठा हो अज़ीज़ो हिकिड़ो जुमिलो थो चवां त पाक नबीअ जी तालीम अली मौला जो जिहाद ये रह गए पाक नबीअ जी तालीम अली मौला जो जिहाद अबू तालिब जी हिमायत खदीजतुल कुबरा जी दौलत जो नालो इस्लाम लिहाजा इन्हें बीबीअ जे झोलीअ में अल्लाह जंहिंजो नालो रखियो वियो फातिमा हुसैन मज़ाहिरी किताब चहारदा मासूमीन में लिखे थो सुम्मियत फातिमा हाणे जेके अरबी पढ़ियल वेठा हो उन्हनि सां थो ॻाल्हायां सुम्मियत फातिमा लिअन्नहा फतनत शियतुहा अन्नार हिन बीबीअ खे फातिमा इने करे नालो रखियो वियो जो हीअ बीबी पंहिंजे मुहिबनि खे जहन्नम जे बाहि खां बचाइण जो वाइदो अल्लाह खां पहिरियों वठी चुकियो आहे वठी छॾियो ऐं मुंहिंजा रसूल मां फातिमा को अता कई आहे घुरी न हुई घुरण खां पोइ ॼाया त मां सखी सॾिजां मां त घुरण खां पहिरियों ॾिनी थी मां तॾहिं त मां करीम थो सम्झां सम्झ में आई अता कई आहे मां अने अता जूं ॿ क़िस्मूं असातिज़ा इकराम जेके तशरीफ़ फरमाइनि ऐन ऐं तूए अलिफ ता हका ॿियो आहे अलिफ ऐं तेज़ अलिफ ता ॿिनि नुक़्तनि वारी अता ॿई क़ुरान में आहिनि
दीन मुकम्मिल नेमत तमाम जे मां बदर में घट थो अचा दीन मुकम्मिल त बई अफ़ताऊं क़ुरान में आहिनि इना कोई ना कौशल में है नहीं कोई लिया ऐं अकीम सलात व ज़कात इनमें अल्लाह पैसे तारे वाली है नमाज पढ़ो ज़कात दो इते एक जुमलो याद आयो ये इजाजत जो पढ़ा मौला अमीर अल-मोमिनीन आयो उसे ज़ाहिरी सलमान अली का सवाल कर बाबा खुदा के वास्ते किताब जो हवाले नहीं सका अल्लामा सादिक का सर लिखो अली का सवाल के मौला जब को मतलब कूफे आया हो तने को वठी जे को पुछो का चवंदा माली वारो मां अली वारो मौला ओ कानून त दस्यो असांखे ये ख़बर पए अली वारो पियो असांखे ख़बर पए सलमान ये तो मसलो हल कर दे अली मौला फरमाया सलमान बका जो दिसजा ये ही असांज में दसिंदा से तो बाबा बारी के उलसिया बका जो दिसजा ये ही मौला फरमाया पहरों दिसजा नमाज जो पाबंद पे तो ये बीजा के लिए मुझे मौला फरमाए तो क्यों सलमान की हो विश्वास तो मोमिन लाए हमदर्द के तो गरीब ने तो से साहब सतो क्या समझिए मोमिन लाए हमदर्द के तो और ये बिनी जाल हिंदी रवायत तो पढ़ा तारीख तिबरी में आओ इब्ने ज़ियाद मुस्लिम के गिरफ्तार करना पांच नौकर के मोकिलो मुवक्कल बुधाए थकी पायो असां भी बुधी थकी पिया हूं अमल यकीन अञा न थियो आहे अञा आहे मूंखे इहा आहे अमल यकीन की आहे ॻाल्हि बस सॼी काइनात में एक मां टे ॾींहं मूंखे मिलिया टे ॾींहं बोल मुस्लिम वो तो तेमान न तो तुम मस्जिद में कितनी रात जो मस्जिद में से अथरात जो पे लिखम को शख्स नमाज मतो महाकस पे वठी इब्ने ज़ियाद ने लिखी है ही थी अली वाला ये तो की खबर भाई चीं रात का नमाज शुरू की रात खुटी वही नजी नमाज खत्म न थी एहरो अली वारो ही नमाज पढ़ी सुभान अल्लाह नारे है नमाज जो पाबंद थी मासूम जो फरमाना ऐं ॿियो हुजाज इब्ने ज़ियाद के लाचे विवाहे त वे कीअं पकड़ींदा हुआ अली वारा रस्ते में खॾा कढाए छॾींदा उन्हनि में हिकिड़ो माण्हू कीअं वो वञण वारनि खे चवंदो अदा मूंखे कढ जेको हथ ॾेई कढेसि ॿाहिरि अली वारो हमदर्द हुजे हिकड़े मोमिन जो हमदर्द हुजे गरीब जो हमदर्द हुजे पाड़े वारनि सां सुठो हले ताकि दुनिया खे ख़बर पए त ही हुसैनिया जो अली वारो
पढ़ो ज़कात दी हां से के जो ज़कात पहिरियों ज़कात हर कंहिं ते वाजिब कोन्हे हूंदी आहे ज़कात में निसाब एतिरो अन्न हुजे त पोइ ॾे ज़कात पर जे किलो अचे जो वठी थो खाए त तो कोन आहे पुछंदुसि कोन त ज़कात ॾियण में या वरी हज में भी ताकत मन सत्ता जे मां ताकत ॾिया उहो हज करे ॻाल्हि वरी उल्टी थी वई आहे जेके ताकत आहे उहे कनि ई कोन था ऐं जेके ताकत कान्हे उहे ॾियनि त बि न लिहाज़ा ताकत हुजे हज कयो कहिड़े नमूने सां निसाब पूरो थिए हेतिरो हुजे हेतिरी ज़कात हेतिरो हुजे हेतिरी ज़कात हेतिरो हुजे हेतिरी ज़कात ठीकु आहे एतिरो आहे ई कोन त ज़कात तो ते कान्हे अला कोन पुछंदो त अच्छा वरी ॿी ॻाल्हि आहे त ज़कात ॾियूं कंहिंखे हाँ साले खे ॾियूं भाउ खे ॾियूं ज़कात ॾिजे मुस्तहिक़ खे जंहिंजो हक़ हुजे उन्हें खे ज़कात ॾिजे इहो आहे ॻाल्हि में चवंदा मसरफ़ ज़कात उन्हें खे ज़कात ॾिजे जंहिंजो हक़ हुजे ॻाल्हि सम्झो जो ईअं थी विया हुजे कसीदो पढ़ा त हलियो विया लिहाज़ा ज़कात होने के लिए मानी ज़कात मौली नासिर मुझे फोन करे थी देखता ज़कात ॾिनी आहे को थोरो कोन कयो मुझो हक़ हुयो वतन हे ॾिनव न हक़ हुयो त ॾिनव न हक़ न हुजे या छो ॾियां समझ में अचे दुनिया वारो ही सॼी ॻाल्हि मायने करे कई आहे त अलिफ़ ऐं तारे जी अता सां अल्लाह मुहम्मद खे फातिमा अता न कई आहे बल्कि ऐन ऐं तूए जी अता सां अता कई अथई ऐं मुंहिंजा रसूल मुंहिंजो तो ते एहसान जो मां तोखे फातिमा अता कई आहे तो मुखां घुरी न हुई मां फातिमा तोखे अता कई आहे जॾहिं सैयदा अता आहे त अता जी वरी ॿी क़िस्म जी आहे वला सौफ युतीक रब्बुक फतरदा मौलवी साहिबान जेके वेठा आहिनि भला उहे जॻह हलंदा अचनि न वला सौफ युतीक रब्बुक फतरदा ऐ मुंहिंजा रसूल मां तोखे अनकरीब एतिरो ॾींदुमि जो तूं राज़ी थी अॼु आए तो पढ़ा हाणे अल्लाह साधु ते यकदम आयत आई अलम यजिद यतीमन फआदा मुंहिंजा रसूल मां तोखे जॾहिं यतीम ॾिठो त पंचन जे लाइ अबू तालिब जी झोली न ॾिनी वफ़जदक आइलन फअखना ऐं जॾहिं मां तो वटि ज़ाहिरी दौलत न ॾिठी तॾहिं मां तोखे ख़दीजतुल कुबरा जी दौलत न ॾिनी टी अता है अताए ग़ैर मजज़ूज़ न टुटण वाली न फुटण वाली इहा ई वजह है जो जॾहिं बि फातिमा साईं ईंदी हुई त रसूल ताज़ीम कंदा जॾहिं बि मां कजो मुंहिंजो ऑपरेशन थियल आहे मां उथी पढ़ी न सघंदो आहियां कॾहिं कॾहिं उथी ॾींदो आहियां जॾहिं बि ईंदी हुई साईं सरकार ताज़ीम करे वक़ब्बलहा फातिमा जा बोसा वजलसहा अला मजलिसिही पंहिंजी जॻह ते वेहारे बबरने वारो
वडा वडा आलम बुधान ता अल्लाह करी के रहमत करे मज़ाहिर हुसैन जो वडी खिदमत को हुते वडा आलम जो वेठा पर ही लफ्ज़ मुझे मुखे बीमार बिना लफ्ज़ कयो जनाब रसूल खुदा फातिमा की गद वेहाले बोसा वठी आहिस्ता आहिस्ता पूछे फातिमा किदी तलक ये हक्का सीधा करवाई ओ दी किदी तलक बाबा माय तो अभी जान के इमाम को मातमी के हिस्से ये अदादार मातमी लिखा हुआ है जैसे ही तो पूछो उलमा का तो मुझे साइन ये ला तारीख को लिखन क्यों तो जने मुसल्ले के लिए हिकड़ो हथ पासल के लिए बियो हथ दीवार पे रखो अल्लाह तुझे काले ख्याल आ को पढ़ा हुसैन के अम्मा के मसला को पढ़ा ये अगर समझो तो की गाल समझ नहीं दो जल्दे है कि मुसल्ले करी हिकड़ो हथ पासल पे हिकड़ो हथ दीवार हम बीठो छोआ ये गाल समझाना नाम लगड़ा बाहर समझ लेकिन अली जदे अली को पूछे अली ये मुसलमान छो आया गलत है अली फरमाए तो ज़हरा चमन था या रात जो रोए अली है जो उन्हें वक्त ज़हरा जदे अज़ादारी की ॻाल्हि आई रोइण की ॻाल्हि आई अली जे ॾिसी थी अली मां पासल जो दर्द भुलिजी वई अली मुझे शहर को बाहर घर घबराए दे मां ज़हरा पंथ हलंदस ताकि दुनिया के खबर पे बाबे जे लाए गम में रोइण केड़ी फज़ीलत तोरे तो मां पासल के हथ रखी मुसल्ले ते थी वञा पर मां बाहर वञा दीन पुटन के वठी मोटे या जनाब फिजा के थी मां 7 ॾींहं ये कदो विछाई इस घर में ज़हरा पुटन धियन के वठी इन इंतजार में कोई तो मुसलमान दर्द थी के या ज़हरा तुझे बाबे वडा हदमा गाय तो मसूर अंदर थी मुखे मुमान दे या ज़हरा तुझे बाबे वडा हदमा शाम जो टाइम थे आओ ज़हरा दे कोई न दे ज़हरा धियन पुटन के भागो पायल चया अचो मुखे बाबे जनाए पर जायो माता के नाम विदा या हुसैन हक बदलू मुकानी बड़ी गया मालिक वाली शाम जो टाइम थे कोई न गया धियन पुटन के भागो पाया अकल दई ते अचो फिजा खरायता देखी मां दिखो ये कदे पे जो ज़हरा वेंदी तो वैन करो कदी वैन कियो करे आ बाबा दी अलम सालन में लई अली मौला ज़हरा ये रब बुधा बदले बाबो की नजर पैया जल्दी
अली की तालीम वाजिबा जे इबादत करना आयो तो चुल्लो पढ़ा अली हथ खई दरवाजे तक तो गहरा सैयद वेठा रोया बाबा खुसूसन साईं गदा हुसैन शाह मौला बचपन साहबा रोया बाबा किए जो मुझी साईं हिकिड़ो रहण कयो अली के सदे ते दियारी सजद में तुझे घर में दरा या हुसैन सामने वसीयत रोना वारो वसीयत में तेरो जुमलो बदलेगा सैयदो मर्तबा के हिस्से जो जुमलो ठोकरा साईं अली दे किसी के दियारी मुझो जनाज़ो जनाजे वाले लफ्ज़ के पढ़ा रोया बारो रात जो खन जाओ जिए जो सिद्ध लहरारो हो दरवाए तू या ज़ोहर जो टाइम हो आज़ान अदन कयूं सहारा इन दुनिया का हली वई सीखन में जनाजो पियो सहारा जो मथन खां बनियारियूं पेरन खां पुत्र सोचे पोचे तो मुखे रोयण नहीं दो ज़ैनब उठी हुसैन दे दिसी देखी मुझा करबला जा गरीब भाउ अम्मा भी चले वई या हुसैन मुझा करबला जा गरीब भाउ अम्मा भी चले छया फमलिस मुमिन सवरी माला अधराम जो इंतजार कयो अधराम जो जनाज़ो निकतो हाणे मजलिस मां उठी वञे कोई पुछई शिया रोईंदसि उन्हे जो सवाल जो जवाब ॿुधायां रोइण वारो जनाज़ो खयो चार जनाज़ो खयो था जनारी घर खां बाहर निकलो पोयां अलीअ जे कननि ते कूक कई पर ज़ैनब अली जब जनालती उम्मीदुमा मुझा बचड़ो मां जो जनालो रखो उबजी ज़ैनब वहराई अली अबाना है ज़ैनब के मथां रखी के तुम घर हली वई बाबा तमाम भी आयो भाई भी आए चादर भी रात भी अली के तो सब